अहम ख़बर ॾियूं मदेजी खां। मदेजी वेझो जुणेजा बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार जे ख़ात्मे लाइ मेड़ मिंथ काफ़िलो धुरनि वटि पहुतो आहे। मेड़ मिंथ काफ़िलो शाइस्ता बलोच, बाक़िर जुणेजो, इमरान जुणेजो ऐं ॿियनि जी अॻवानी में धुरनि वटि पहुतो आहे। ॿिन्ही धुरनि चङनि मुड़सनि सां सलाह मशवरे लाइ हिकु हफ़्ते जी मोहलत घुरी वरिती आहे। ॿिन्ही धुरनि जो चवणु आहे त सलाह मशवरे बाद मेड़ मिंथ काफ़िले खे सुठी मोट ॾींदा। अहम ख़बर किॾियूं पिया। मदेजी वेझो जुणेजा बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार जे ख़ात्मे लाइ मेड़ मिंथ काफ़िलो धुरनि वटि पहुतल आहे। मेड़ मिंथ काफ़िलो शाइस्ता बलोच, बाक़िर जुणेजो, इमरान जुणेजो ऐं ॿियनि जी अॻवानी में धुरनि वटि पहुतो आहे। ॿिन्ही धुरनि चङनि मुड़सनि सां सलाह मशवरे लाइ हिकु हफ़्ते जी मोहलत घुरी वरिती आहे, जॾहिं त ॿिन्ही धुरनि जो चवणु आहे त सलाह मशवरे बाद मेड़ मिंथ काफ़िले खे सुठी मोट ॾींदा। अवांखे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। मदेजी वेझो जुणेजा बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार जे ख़ात्मे लाइ मेड़ मिंथ काफ़िलो धुरनि वटि पहुतो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया अवांखे। मेड़ मिंथ काफ़िलो शाइस्ता बलोच, बाक़िर जुणेजो, इमरान जुणेजो ऐं ॿियनि जी अॻवानी में धुरनि वटि पहुतो आहे। ॿिन्ही धुरनि जे चङनि मुड़सनि सां सलाह मशवरे लाइ हिकु हफ़्ते जी मोहलत घुरी वई आहे। ॿिन्ही धुरनि जो चवणु आहे त सलाह मशवरे बाद मेड़ मिंथ काफ़िले खे सुठी मोट ॾींदा। मदेजी वेझो जुणेजा बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार जे ख़ात्मे लाइ मेड़ मिंथ काफ़िलो धुरनि वटि पहुतो आहे। टीवी न्यूज़ जो रिपोर्टर तौहीद बिरोही लाइन ते मौजूद आहे। जी तौहीद, कहिड़ा तफ़सील आहिनि? मदेजी मेसर फाउंडेशन जी चेयरपर्सन जेका आहे मैडम शाइस्ता बलोच ऐं बाक़िर जुणेजो, इमरान जुणेजा बिरादरी जेके मिर्ज़ापुर जे इलाइक़े में जुणेजा बिरादरी में हलंदो जेको कबीलाई तकरार ख़तमु करण लाइ जुणेजा बिरादरी जे धुरनि वटि मेड़ मिंथ काफ़िलो जेको पहुची वियो आहे। मेड़ मिंथ में सैयद बिरादरी, औरतूं ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा मौजूद शामिल आहिनि, जिते अॻुवाणनि जेके धुरनि में हलंदड़ जहिड़े खे ख़तमु करण लाइ मिनतूं बि कयूं ऐं धुरनि सां ॻाल्हियूं बि कयूं, जिते धुरनि पारां हिकु हफ़्ते जी मोहलत घुरी वरिती आहे त असीं जेके पंहिंजी चङनि मुड़सनि ऐं पंहिंजनि सां सलाह मशवरो करे आयल जेके मेड़ खे जेको आहे सुठी मोट ॾींदासीं ऐं निबेरे जे लाइ जेके कुझु ॻाल्हियूं जेके कयूं वयूं आहिनि उहे जल्द उनखे अमल थींदो ऐं जल्द निबेरो कयो वेंदो। जी